सिंध जे पाणीअ ते पंजाब जो धाड़ो, सीजे लिंक केनाल में खणत वधाए छॾी। पंजाब गैर कानूनी सीजे लिंक केनाल में खणत 12,000 क्यूसेक खां वधाए 16,500 क्यूसेक करे छॾी। पंजाब टीपी लिंक केनाल में भी खणत 6,786 क्यूसेक करे छॾी। इरसा में सिंध जे मेंबर एहसान लगारी केटीएन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत ख़त लिखी गैर कानूनी लिंक केनाल ज़रिए पाणी खणण जो सिलसिलो बंद करण जो मुतालबो कयो आहे, पर पंजाब ज़बरदस्ती पाणी खणी रहियो आहे। लोड शेडिंग समेत समूरा मसला गॾिजी हल कंदासीं, रहतन वारो मामलो भी हल थी वेंदो। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तवानाई वारे वज़ीर अवैस निगारी सां ॻाल्हियूं। कामयाब रहियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली अमीन गंडापुर चयो त वफ़ाक़ सां गॾिजी समूरा मसला हल करणु चाहियूं था। पीटीआई बानी बि चयो त असांजे इदारे सां का बि जंग न आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त केपी जे वॾे वज़ीर ऐं तवानाई वारे वज़ीर जो गॾिजी वेहण मक़सद केपी जे अवाम खे रिलीफ ॾियणु आहे। गॾियल कोशिशुनि सां लोड शेडिंग में घटिताई आणींदासीं। तवानाई वारे वज़ीर अवैस निगारी चयो त लोड शेडिंग जो ख़ात्मो बिजली जी चोरी जी रोकथाम सां ई थी सघे थो। खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं, 23 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी ॾेवट में 7 फौजी जवान भी शहीद। ISPR मूजिब 26 मई ते पेशावर जे ज़िले हसन खेल में ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां विढ़ंदे कैप्टन हुसैन जहांगीर ऐं हवलदार शफीउल्लाह शहादत माणी। 27 मई ते टांग ज़िले में कयल ऑपरेशन में 10 दहशतगर्दनि खे मारियो वियो। टी कार्रवाई खैबर ज़िले जे बाग में थी, जंहिं दौरान 7 दहशतगर्दनि खे मंतकी अंजाम ते पहुचायो वियो। 2 दहशतगर्द ज़ख़्मी थिया। फायरिंग जी ॾेवट में 5 बहादुर सिपाही नाइक मोहम्मद अशफाक भट्ट, लॉन्स नाइक सैयद दानिश, सिपाही तैमूर मलिक, सिपाही नादिर सगीर ऐं सिपाही मोहम्मद यासीन शहीद थी विया। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां धमाकेदार मवाद ऐं हथियार हथ कया विया। समूरा दहशतगर्द बेगुनाह माण्हुनि जे क़त्ल में मुलविस हुआ। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सीनियर सूबाई वज़ीर शहजीना मेमण पारां केपी में फौजी जवाननि जी शहादत वारे वाक़िए ते दुख जो इज़हार। 23 दहशतगर्दनि खे जनम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सिस जे जवाननि खे शाबाश। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन दौरान 23 दहशतगर्दनि खे मारण वॾी कामयाबी आहे। क़ौम दहशतगर्दनि ख़िलाफ़ विढ़ंदी सिक्योरिटी फोर्सिस जे जवाननि जी पुठियां बीठल आहे। पाकिस्तान जो दिफ़ा नाक़ाबिले शिकस्त बणाइण जो ॾींहुं। वज़ीर आज़म सुभाणे योम तकबीर ते आम मोकल जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान जे दिफ़ा खे नाक़ाबिले शिकस्त बणाइण वारे ॾींहुं खे सरकारी तौर मल्हाइण लाइ मोकल कई वई आहे। योम तकबीर पाकिस्तानी क़ौम खे इतिहाद, सियासी ऐं दिफ़ाई PTI सियासी फ़ाइदो हासिल करण लाइ मुल्क खे डिफॉल्ट करण जी कोशिश कई। कंहिंजी ख्वाहिश ते मुल्क तबाह न थींदो। 190 मिलियन पाउंड चोरी कंदड़ मज़लूम नथो थी सघे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान जी मईशत टेक ऑफ करे रही आहे। वापारी खसारो घटियो आहे। IT जी एक्सपोर्ट वधी आहे। नाणे जा मटा सटा वारा ज़ख़ीरा बि वधी रहिया आहिनि। असां लाइ पाकिस्तान सभ खां पहिरीं ऐं सियासत बाद में आहे। सिंध हुकूमत पारां सूबे में आख़िरी मंशियात फ़रोज़ जे ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रखण जो ऐलान। हर तबक़े खे किरदार अदा करण जी अपील। सीनियर सूबाई वज़ीर शहजीना मेमण सिंध असेंबली में ख़िताब कंदे चयो त सूबे में मंशियात जो ख़ात्मो हाणे ॾेखारींदासीं। सिंध में मंशियात जे ख़ात्मे लाइ क़दम खणी रहिया आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई आहे। हर MPA पंहिंजे तक में मंशियात ख़ात्मे लाइ किरदार अदा करे। सिंध हाई कोर्ट अदालती ख़बरूं रोकण वारे फेमरा जे नोटिफिकेशन ते अमल रोके छॾियो।
सहाफ़ियुनि खे अदालती ख़बरूं हलाइण जी इजाज़त। अदालती कार्रवाई जी कवरेज ते पाबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। पेमरा, सुद समावारी विज़ारत ऐं ॿियनि खे नोटिस जारी। 6 जून ते तलब। सिंध सख्त गर्मी जी लपेट में। मोहनजोदड़ो ऐं नवाबशाह में पारो 51 सेंटीग्रेड ते पहुतो। सखर, दादू ऐं नौशरो फिरोज जो गर्मी पद 50 सेंटीग्रेड रिकॉर्ड। सूबे में सख्त गर्मी दौरान बिजली जी बदतरीन लोडशेडिंग बि आवाम जा लाह कढी छॾिया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शेख बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कलाकनि जा कलाक बिजली बंदि। घुट ऐं ॿुसट दौरान बिजली जी बंदिश गर्मी जी मारियल आवाम जा आंज वधाए छॾिया। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज। सुभाणे खां 1 जून ताईं मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातूं पवंदियूं। मौसमियात खाते गर्मी जी मारियल अवाम खे ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी। मौसमियात खाते मूजिबि सुभाणे मुल्क जे मथां इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। सुभाणे खां 29 मई ताईं कराची, ठट्टो, बदीन ऐं हैदराबाद में बि वसकारो थी सघे थो। इस्लामाबाद जे इलाइक़े मारगला हिल्स लॻल बाह ते मुकमल तो ज़ाब्तो न आयो। सीडीए जूं 75 खां वधीक फायर ब्रिगेड गाॾियूं बाह विसाइण जी कोशिश में रुधल। हेलीकॉप्टर बि फायर फाइटिंग ऑपरेशन में हिसो वरितो। NDMA जे तर्जुमान मूजिबि मरगला जे पहाड़नि ते 4 हंधनि ते बाह लॻी, जिन मां 3 हंधनि ते बाह विसाई वई आहे। घोट की पुलिस हफ़्तो गुज़रण बावजूद शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जो क़त्ल केस दाख़िल न कयो। नई केस जी जांच में का अॻभराई करे सघी। पुलिस पारां केस में कुझ शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। शहीद सहाफ़ी नसरुल्ला जे वारसनि जो चवणु आहे त कातिल जी सभिनी खे ख़बर आहे। पुलिस केस दाख़िल नथी करे। शहीद नसरुल्ला गडाणी ऐं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कलम धड़नि ऐं सिविल सोसाइटी जा एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। ईदी फाउंडेशन जो साराह जोॻो क़दम। एयर एम्बुलेंस जे किराए जी मद में वरितल $10.5 लख शहीद नसरुल्ला गडाणी जे वारसनि खे वापसि करे छॾिया। ईदी फाउंडेशन जी टीम मीरपुर माथेरो पहुची नसरुल्ला गडाणी जे वारसनि खे एयर एम्बुलेंस जी मद में वरितल किरायो वापसि ॾिनो। ईदी एयर एम्बुलेंस ज़रिए नसरुल्ला खे रहीम यार खान खां कराची मुंतक़िल कयो वियो हो। इसराइल खे तस्लीम करणो पवंदो। फ़लस्तीनी रियासत जे वजूद खां सवाइ इसराइल बि क़ाइम नथो रही सघे। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान चयो आहे त 2 रियासती हल फ़लस्तीन ऐं इसराइल जे मुफ़ाद में आहे। ॿई दुनियूं जल्द ॻाल्हियूं कनि। गज़ा जा माण्हू वधीक इंतज़ार था कनि। सामूंडी तूफ़ान रीमल बांग्लादेश खां पोइ भारतीय रियासत बंगाल सां टकराइजी वियो। बांग्लादेश में सामूंडी तूफ़ान सबबि 10 लख माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो।